दादा श्याम। दोस्तों, चवंदा आहिनि कि जेसिताईं जीवन में गुरू न हुजे तेसिताईं जीवन में अंधकार रहंदो ई आहे। केॾी महिल सोजरो थींदो आहे त वरी उंधे पासे माण्हू वेंदो हली आहे। पर जंहिं जंहिं जीवन में जॾहिं गुरू कयो त हुनखे गुरूअ उहा राह ॾेखारी। असांजा पंहिंजा दादा जिन खे असां गुरू करे पूजींदा बि आहियूं। गुरू पूनम जी पूर्व संध्या ते हिकिड़ो श्रद्धांजलि जो कार्यक्रम आहे, उन्हनि खे ट्रिब्यूट बि था ॾियूं। ऐं ॾाढियूं सारियूं शख़्सियतूं, न केवल सिंधी समाज जूं अपितु ॿियनि समाज जूं बि शख़्सियतूं दादा सां जुड़ियूं, पंहिंजी लाइफ में ट्रांसफॉर्मेशन अनुभव कयो। त भेण काजल चंदीरामाणी जी इहा हिकिड़ी इच्छा बि हुई ऐं हुन इच्छा खे दादा पाण पूरो कयो आहे अॼु, कि कंहिं नमूने अहिड़ी शख़्सियतूं जुड़नि ऐं पंहिंजा अनुभव बि तव्हां ताईं पहुचाइनि। छो त दादा जो जीवन हिकिड़ी अहिड़ी किताब आहे जंहिंखे जेतिरा दफ़ा पढ़ो हर दफ़े नई लर्निंग आहे, नई शिक्षा आहे। कवि ढोलन राय साहिब सुठा कवि थिया, सिंधी समाज जा असांजा सुठा कवि आहिनि अजमेर जा। उन्हनि सुठो लिखियो आहे कि जीव मात्र लाइ कुर्बत करुणा, जीव मात्र लाइ कुर्बत करुणा, इंसानियत लाइ अक़ीदत, दादा तुंहिंजे दरिया दिल में सभिनीनि माण्हुनि लाइ मोहबत, दीन दुखियुनि लाइ पशु पखियुनि लाइ, दीन दुखियुनि लाइ पशु पखियुनि लाइ तुंहिंजे मन में असीम ममता, भेदभाव खां दूर सदाई सभिनी ख़ातिर सिक ऐं समता। दोस्तों, भेदभाव खां परे तव्हां मां केरु जेके जेके दादा सां मिलिया आहिनि, मुंहिंजो दुर्भाग्य रहियो आहे कि मां व्यक्तिगत रूप सां दादा सां मूंखे जेको शारीरिक आशीर्वाद जंहिंखे चइबो आहे उहो त न मिलियो आहे। पर मां पूरी पक आहे कि दादा भले हिकिड़ो शारीरिक चोलो छॾे विया आहिनि, पर हाणे हर हिकु जीवन जे आत्मा में वसी विया आहिनि। हर हिकु माण्हूअ जी आत्मा में अगरि वसी विया आहिनि त असां दादा जा जशन वासवाणी साहब वसी विया आहिनि। छो त हुननि पंहिंजो पूरो जीवन पंहिंजे गुरूअ जी शेवा में हुननि जी ॾिनल शिक्षाउनि ते हलिया। ऐं न केवल हुनजे अलावा हिकिड़ा लिटरेट मैन जंहिंखे चइबो आहे कि 13 साल जी उमिरि में हुननि मैट्रिक पास करे छॾी, उन ई टाइम ते पंहिंजी थीसिस जे मथां लॻी आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायां दादा जेकी थीसिस लिखियूं हुनजो टॉपिक छा हो। हाणे तव्हां इहो अनुभव कयो कि 13 साल जो ॿार जॾहिं तव्हांजा ॿार 5, 6, 7 पढ़नि था, हू शख़्स 12 माना मैट्रिक जंहिंखे चऊं था उहो पढ़ी थो वठे। ऐं पोइ थीसिस जो टॉपिक केॾो सुठो आहे, स्कैटरिंग ऑफ रेस, माना जेके किरणूं आहिनि उन्हनि जो कीअं उहे वधंदियूं आहिनि, कीअं पहुचंदियूं आहिनि। माना उन्हनि नंढी उमिरि में तय करे छॾियो कि किरण ठही करे माण्हुनि जे जीवन में पहुचणो आहे ऐं सुजरो करणो आहे। ऐं उन्हनि जा गुरू केरु हुआ, जेके थीसिस जेके गाइड हुआ। हाणे इहे नाला तव्हांखे पतो हुजणु ज़रूरी आहिनि, छो त दादा जे जीवन में केरु केरु जुड़िया। ओॾी महिल जेके थीसिस या गाइड हुआ उन्हनि जा, उहे सर सीवी रमन हुआ, महान वैज्ञानिक जंहिंखे असां सभु सर सीवी रमन चवंदा आहियूं, उहे हुआ। त दोस्तों, चवण जो मतिलबु इहो आहे कि जंहिं शख़्स नंढी उमिरि में इहो सुञाणे वरितो पंहिंजे पाण खे, पंहिंजे दादा टीएल वासवाणी दादा, वॾा दादा जिनखे असां प्यार सां चवंदा आहियूं, उन्हनि जे मार्गदर्शन में, उन्हनि जे सानिध्य में पूरो जीवन समर्पित करे ऐं शाकाहार जे लाइ, फॉरगिवनेस लाइ वॾा वॾा सुठा कम करे ॾाढनि माण्हुनि जी लाइफ खे ट्रांसफॉर्म कयो। अॼु बि साधू वासवानी मिशन, असांजी कृष्णा दीदी पाण, तव्हां सम्झो कि उन्हनि जे कमनि खे हींअर विस्तार रूप सां वधाए रहिया आहिनि। ऐं उन्हनि लाइ हींअर कोरोना जे टाइम में मां ॾाढा सारा फेसबुक पोस्ट बि ॾिठा त मिशन सुठे नमूने कीअं पूना में जेके जिनखे ज़रूरतूं आहिनि उन्हनि जी शेवा, उन्हनि खे रोटी, पढ़ाई, एजुकेशन, मेडिकल हर सुविधा ॾेई रहिया आहिनि। त मूंखे लॻे थो इहो दादा जो ई विज़न आहे ऐं दादा जे हिन विज़न खे असां सभिनी खे अॻियां खणी हलणो आहे।